दोदापुर भरिसां गाज़ी ग़ुलाम शाह जो सालियानो उर्स मुबारक शुरू थी वियो आहे। सिंध समेत बलूचिस्तान खां पांधीअड़नि जो अचण जो सिलसिलो जारी आहे। पांधीअड़नि ऐं इलाइक़े वासियुनि जेकब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अल्लाह जा लख कुर्ब असां साईं गुलाम शाह जे मैदान ते वेठा आहियूं। रोज़गारो कयूं था बाजे बचड़नि जो, पर महांगाई दौर थी आहे, उहो मज़ो न आहे जो ग़रीब कुर्बो वठी को किलो अधु खाए भई लाचार पंहिंजी हालत 20-50 जो वठी खाइनि था पिया। ॿियो ख़ैर असांजी इहा ई ॻाल्हि आहे त अलाह साईं हिदायत ॾे ऑफिसरनि खे, अमलदारनि खे, अमीरनि खे, बादशाहनि खे त सस्ता पकनि। ग़रीब कुर्बो असांखे ॾाढो ॾुखियो आहे, मानी पेट भरे कोई नथो खाई सघे। वारा बि इंशाल्लाह मेलो भलो आहे, पर हाणे मांग त लॻी पई आहे, सॼी संगत परेशान आहे। मांग जे करे अॻे 300 रुपया मिठाई हूंदी, उहे खाईंदा मिसाल ॻाल्हि माना किलो, हाणे था खाइनि उहे 400 रुपया मिठाई किलो आहे, उहे था खाइनि अधु किलो। असां रते दरे खां आया आहियूं। हा, मेला वॾा वॾा कंदा आहियूं, हर साल ईंदा आहियूं। हेल पहिरीं धमाल आहे, अञा सुभाणे विची धमाल अलाह कंदो भली थींदी। जेके आहिनि माण्हू सॼी संगत खे जेके ॾिसनि था बि, उन्हनि खे अलाह हिदायत ॾींदो, सॼी मेलो घुमणु ईंदा, उन्हनि खे लख लख आजानी आहे। जेका बि शइ आहे, बाक़ी हाणे रेट 400 रुपया मिठाईअ जो आहे। अदा हिते हर साल जीअं हिन साल बि धाम धूम सां मेलो मल्हायो पियो वञे। छा आहे जो महांगाई जे करे कुझु रश घटि आहे। हे मेलो गाज़ी ग़ुलाम शाह जो हर साल डिसंबर जे पहिरीं खां 5 तारीख़ ताईं मल्हायो वेंदो आहे। हिते जेको आहे मेलो जो इंतिज़ाम जेको आहे सिक्योरिटी बि पुलिस वारनि ज़बरदस्त कयो आहे। जेके आहिनि सिक्योरिटी बि हिते ज़बरदस्त आहे। हिते जेको आहे हर साल जेको आहे रश थींदो आहे, तमामु हेल रश न आहे। महांगाई जे वजह खां वरी ॾिसें थो जेको आहे महांगाई तमामु वधी वियो आहे। गुलाम शाह जी हाँ सुठो हले थो, तमामु सुठो बहितरीनु वारो हर साल लॻंदो आहे। तमामु सुठो आहे। माण्हू माण्हू रश वश शाम जो टाइम कोॾी कोॾी आहे। क्रिकेट मैच आहे, सिक्योरिटी जा भला इंतज़ाम आहिनि। 8-10 हल्का मुक़ररु थियल आहिनि। हा, परे खां अचनि था। हा जी, बलोचिस्तान जा इलाइक़े जा आहिनि, काफ़ी आसपास जा माण्हू सुठा आहिनि। 4 ॾींहं हलंदो आहे। ॿियो धमाल आहे। जी तव्हां इलाइक़े वासियुनि ऐं पांधीअड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधूं, उन्हनि जो इहो चवणु आहे त महांगाई जे करे ख़रीदारी घटि कयो पियो वञे ऐं कबाली झेड़नि जे करे मेले जो रौनक बि घटि आहे। हिन वधीक चयो त मेले में सिक्योरिटी जा इंतज़ाम बि तमामु सख़्तु कया विया आहिनि। कैमरा टीम सां गॾु बख्शल मुंदराणी, जेकब न्यूज़, दोदापुर।